ऐं मौत इंसान खे कॾहिं बि न छॾींदो। हमेशह ज़िंदगी ऐं मौत जो जॾहिं बि जंग थी आहे, मौत हमेशह ज़िंदगी जे मथां ग़ालिब अची वियो आहे। इंसान खे मरणो आहे, हिते रहणो ई न आहे। दुनिया जा सभिनी डॉक्टर तव्हां इस्तेमालु कयो, डॉक्टर बि आख़िरी मरहले में अची करे चवंदा हे जेको असां खां मरहलो चढ़ियल आहे, असां जेको आहे इन खां बाद में असां हर इलाजु करे सघूं था, मौत वारो इलाजु असां नथा करे सघूं। हाणे अनक़रीब तव्हांजो इहो जेको आहे बंदो जेको आहे, तव्हांजो रिश्तेदार जेको आहे, तव्हांजो अज़ीज़ जेको आहे, उहो हे दुनिया हाणे छॾे वेंदो। अल्लाह ताला फरमायो हाणे आहे का ताक़त तव्हांजी, इन बंदे खे रोके करे ॾेखारियो मूंखां, मुंहिंजो अमर अची चुको आहे ऐं मां पंहिंजे ज़बरदस्त फ़रिश्तनि खे मोकिलियो आहे। उहो हिन टाइम हाणे रूह हिन जो कब्ज़ कंदा ऐं हिनखे आख़िरत जे मरहले मां हिकिड़े मरहले में हिनखे रखूं था। क़बर वारो हिकिड़ो मरहलो ॾुखियो मरहलो आहे। हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु क़बर जे मथां जॾहिं ईंदा हुआ त एतिरो रोवंदा हुया के साहिबनि पुछा कयो था एतिरो जेको आहे जनम जे मरहले ते नथा रो, जेको क़बर जे मथां अची करे रो था। त उस्मान रज़ी अल्लाह ताला ने फरमायो, अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आख़िरत जे मरहले मां सभ मां पहिरियां जेको इंसान जे मथां मरहलो अचे थो उहो क़बर वारो आहे। हाणे जेको क़बर में जंहिंखे आसानी मिली वई, जेको क़बर जे सुवालनि जा जवाब जेको आहे ॾेई वियो, हाणे इहा आख़िरत जे सभिनी मरहलनि मां जेको आहे पास थींदो वेंदो। पर जेको शख़्स हिन क़बर में अची करे फासे थो, हाणे सभिनी ॿियनि रस्तनि में जेको हाणे फासंदो वेंदो। ऐं क़बर जेको आहे रोज़ानो ऐलान कंदी आहे, क़बर रोज़ानो ऐलान कंदी आहे त ए इंसान, मां अंधेरी जो घरु आहियां, मां हिकु शिद्दत जेको आहे गर्मी वारो घरु आहियां ऐं नांगन ऐं विछुनि वारो मां घरु आहियां ऐं तंग हिकु मंझि जॻहि आहे, पंहिंजे लाइ आराम वारियूं शयूं खणी अच। हे रोज़ क़बर जेको आहे इंसान ॾाढो मुखातिबु थींदी आहे। पर इंसान अॼुकल्ह एतिरो गाफ़िल, जंहिंखे इंसान खे मौत यादि न अचे। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हांखे सभिनी खां होशियारु इंसान दुनिया में ॿुधायां केरु आहे? साहिबनि जो या रसूल ज़रूरु ॿुधायो। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हां में सभिनी मां होशियारु उहो आहे जेको मौत खां पहिरियां मौत जी तयारी करे। इहो दुनिया में सभिनी इंसाननि खां वधीक होशियारु आहे। अॼु केतिरो असांखे मौत यादि आहे। क़बर जे हिकिड़े मरहले में असांखे लाथो वेंदो। अॼु त पंहिंजे जिस्म खे पाण गुसुल ॾियूं था न, सुभाणे ॿियो कोई असांखे अची करे गुसुल ॾींदो। अॼु हिकिड़े बहितरीनु जेको आहे गुसुल खाननि जे अंदरि असां गुसुल कयूं था ऐं सुभाणे हिकिड़े फटे ते रखे करे असांखे गुसुल ॾिनो वेंदो। अॼु बहितरीनु कपिड़ा पायूं था, सुभाणे हिकु नॉर्मल कपिड़ो कफ़न जो पाराए वेंदो, जेको सिबियल बि न आहे, अणसिबियल जेको आहे हिकिड़ो असांखे लिबास पाराए वेंदो। अॼु बहितरीनु जेको आहे कमरनि जे अंदरि रहूं था, जंहिंजे अंदरि लाइटियूं लॻल आहिनि, कलर थियल आहिनि उन कमरनि जा, उनजे हेठां जेकी आहे मार्बल लॻल आहे। ऐं सुभाणे इन बंदे खे जेको आहे क़बर जी हिकिड़ी तंग घड़ी जे अंदरि, मरहले जे अंदरि, जॻह जे अंदरि रखियो वेंदो, जंहिंखे मार्बल बि न आहे लॻल, जेकी ख़ालिस रुगो मिटी जी आहे। इन घड़ी जे अंदरि इंसान खे जेको रखियो वेंदो त इंसान इन टाइम काॾे थो वञे?